हाँ ते अञा हद थी वही है पंजाब के शहर में गालिबन उकाड़ा है उन में मस्जिद शरीफ में पंहिंजे शादी के मौके ते उतां जे मौलवी साहब जेके हिन कंजरियूं घुराए करे नाच करायो अथई। ताज़ो वाक़ियो थो मस्जिद शरीफ के अंदर घंटे का 2 घंटा बुधाइन था मुसलसल लाउड स्पीकर ते गाना कंजरन की नाच हलंदी रही है अल्लाह के घर में मुसलमान एड़े गलीज हरकत ते दीन जे कहीं दावेदार के कावड़ ना आई। एड़े गलीज हरकत ते उन्हनि जे पटे भाइन मां कहीं के का गैरत ना आई। पुलिस वारन उन्हनि हिम्मत करे उन्हीं ते मुला ते FIR कटियो तो तू गलत अमल छो कयो। एक तरफ असा दावा है असा इस्लाम सिर्फ इस्लाम असा ताई असा इस्लाम जा वारिस हूं। बे तरफ अल्लाह के घर में कंजरियूं अचन बे तरफ अल्लाह के घर में नाच गाना इन का वधिक बियो कुछ थींदो आ छा? आखिर वजह छा है जो कदें असा मामूली गालिन ते जेके मुहिब रसूल इन उन्हनि के बेन मुहिब रसूल का मारायूं था पिया। मामूली मसलन ते सिर्फ पंहिंजे पेट जे बचा खातिर त इहो माण्हू असांजे पेट लाइ रुकावट छो थो बणिजे उन्हीं जे करे पाण जहिड़े इंसाननि जो सत्यानाश करायूं था। उन्हीं जे करे उन्हनि ते अहिड़ा इल्ज़ाम था लॻायूं शायद उहे इल्ज़ाम फिरौन कारून निमरूद भी पंहिंजे मुखालिफन दुश्मनन ते न आया ऐं उहे इल्ज़ाम असां मुहिब रसूल मुसलमाननि ते लॻराए करे उन्हनि खे ख़त्म कराइण उन्हनि खे चीफाटे माराइण जे कढूं ऐं ॿिए तरफ़ मस्जिद में मसलो थिए थो त उन्हीं ते ख़ामोशी आहे। तंहिंजी माना दीन सां असांजी का बि सरोकार न आहे। तंहिंजी माना इस्लाम सां असांजो को बि वास्तो न आहे। सिर्फ असांजो मसलो पेट आहे पेट आहे पेट आहे। पेट लाइ को मसलो थिए उन लाइ रुकावट बणजंदासीं लेकिन दीन लाइ कुझु थिए उन ते ख़ामोशी जेकॾहिं न त इन खां वधीक ॿियो को बेग़ैरती हुयो छा? मस्जिद में नाच गाना कंजरियो ऐं न सिर्फ खुफिया बल्कि अलल ऐलान वीडियोस सोशल मीडिया ते उन जा मौजूद आहिनि।